हमसरी चैनल ते तव्हां सभिनी खे भलीकार। अॼु असां शौकत ॼण साहब जिन गॾु आहिनि। असीं चाहींदासीं त साणनि थोरी अदब जे बारे में कचहरी कयूं ऐं स्पेशली आउं चाहींदसि त असां वटि अदबी जेके लाड़ा आहिनि उन्हनि जे बारे में ॻाल्हायूं ऐं उन सां गॾोगॾु अदब में असां वटि सिंधी अदब में तनक़ीद जो मयार छा आहे, केतिरे क़दुरु तनक़ीद थिए थी, कहिड़े मयार जी थिए थी या नथी थिए। असीं चाहींदासीं त उन जे बारे में थोरो आउं जेको आहे सो शौकत साहब सां गुफ़्तगू कयां। शौकत साहब, तव्हांखे असांजे प्रोग्राम में भलीकार। तव्हांखां मुंहिंजो पहिरियों सुवाल इहो आहे त तव्हां एज़ एन ऑफिसर, PCS ऑफिसर, तव्हां अदब ॾांहुं बि पंहिंजो जेको आहे सो रुझान रखो था, तव्हां पढ़ंदा रहो था, शाइरी तव्हांजी हू जेको आहे सो पढ़ी आहे, तमामु सुठी शाइरी कयो था, पर तव्हां को अञा ताईं किताबु लिखियो आहे या को इरादो आहे तव्हांजो किताबु लिखण जो? सभ खां पहिरीं तव्हांजी तमामु घणी महिरबानी हमसरी जे सथ जी ऐं हमसरी यूट्यूब चैनल जी महिरबानी जिन मूंखे मौक़ो ॾिनो आहे तव्हां अदब जे हवाले सां पंहिंजा वीचार वञा। हाणे जेतिरे क़दुरु ॻाल्हि तव्हांजे सवाल जी आहे त मुंहिंजो को किताबु अञा मार्केट में कोन आयो आहे, पर कुझु विखिरियल मज़मून मुंहिंजा कुझु मैगज़ीन्स में छपिया आहिनि। मज़मूननि सां गॾु कुझु शाइरी बि मुंहिंजी छपी आहे ऐं कुझु ईअं सम्झो त मज़मून मूं ईअं लिखी बि छॾिया आहिनि, यानी आउं किताबु पब्लिश कराए सघां थो। पर मूंखे ईअं अलाए छो सदाईं महसूसु थींदो आहे त किताबु उहो आहे जंहिंमें कंहिं माण्हूअ खे तब्दील करण जी सघ हुजे। या अफ़लातून हिकिड़े दफ़े चयो त कुझु माण्हू इन जे लाइ ॻाल्हाईंदा आहिनि त हुननि खे ॻाल्हाइणो हूंदो आहे, ऐं कुझु माण्हू इन लाइ ॻाल्हाईंदा आहिनि त हुननि खे उन वक़्तु मौक़े ऐं महिल सां ॻाल्हाइण जी ज़रूरत हूंदी आहे। साॻी जॻह ते आउं तव्हांखे ॿियो बि कोट कयां त जॾहिं रोसो हिकिड़ो दफ़ो वॉल्टेयर खे कंहिंजो किताबु मोकिलियो त हिन ते तूं पंहिंजी राय ॾे, त वॉल्टेयर हुनखे राय ॾिनी त तुंहिंजे किताबु पढ़ण खां अॻु में आउं पंहिंजे ॿिनि पेरनि ते उथी बीठो हुउसि, पर तुंहिंजे किताबु पढ़ण खां पोइ आउं पंहिंजे वापसि चइनि पेरनि ते अची वियो आहियां। त ईअं कुझु किताब माण्हुनि खे वापसि चइनि पेरनि ते आणे छॾींदा आहिनि। त अहिड़नि किताबनि जी मुंहिंजे सम्झ में असांखे गुंजाइश बि न आहे ऐं इहे न आणणु खपनि। पोइ कॾहिं मूंखे पंहिंजे किताबनि मां महसूसु ईअं थींदो आहे त किथे हीअ किताबु ऐं जेको मज़मून लिखां थो हिन जी ज़रूरत आहे या न आहे, समाज में का हू किरदारु या तब्दीली करे सघंदो या न करे सघंदो, या हीअ किताबु या हीअ मज़मून जेको आउं लिखणु चाहियां थो इहो हिन समाज जी ज़रूरत आहे ऐं इहो का ॼमार माणे बि सघंदो या ॼमार माणे ई कोन सघंदो। यानी ईअं त कोन थींदो त उहा हिकिड़ी अबार्ट एफर्ट हूंदी ऐं पोइ उनजी किताब जी हैसियत कान हूंदी। त इहे सभु शयूं काउंट करे मूं अञा ताईं किताबु को छपायो कोन्हे, को कुझु मज़मून मुंहिंजा छपिया आहिनि। यकीननि मुंहिंजो जेको एरिया ऑफ इंट्रस्ट आहे, दिलचस्पीअ जी जेके मज़मून आहिनि उन्हनि में अदब आहे ऐं अदब में नाविल, शाइरी, ड्रामो, इहे सभु जेके सिन्फ़ूं आहिनि उहे आहिनि। ऐं उन सां गॾु गॾु ॿियो जेको आहे उहो मुंहिंजो आहे अदबी ऐं समाजी तनक़ीद ऐं तारीख़। ऐं तारीख़ जे आइन खां पोइ जेका अर्क्रेज़ी थिए त उहा कुझु समाज खे ॾिजे त उहा बहितरीनु थींदी। त इहे मुंहिंजा जेके दिलचस्पीअ जा मज़मून आहिनि जिन ॾे आउं कुझु अदा करणु चाहियां थो, पोइ कुझु सरकारी मसरूफ़ियतुनि, कुझु घरू मसरूफ़ियतुनि जे करे उहो न, पर घटि में घटि पढ़ण जो अमल बि जारी ऐं सारी आहे। यकीननि मूंखे महसूसु थींदो आहे त आउं को हिकु सुठो किताबु हिकिड़ो ई थिए त उहो ई काफ़ी आहे। ऐं ज़रूरु उन ते आउं तिबा आज़माई कयां थो पियो। जॾहिं मूंखे महसूसु थियो त मुंहिंजे किताबु हिन जी समाज खे ॾियण जी ज़रूरत आहे त आउं यकीननि किताबु ॾींदुसि। हिन वक़्तु जेको सिंध में अदबी जेके लाड़ा तव्हां यकीननि एज़ अ रीडर ॾिसो था त उहे कहिड़ा था ॾिसो, उन्हनि में कहिड़ी तब्दीली आई आहे? जेको असां वटि 30-40 साल पहिरीं जेके अदबी लाड़ा मौजूदु हुआ ऐं उन्हनि खां तव्हां हींअर जेको असां वटि अदब लिखियो पियो वञे उहो कहिड़े तरीक़े सां जेको आहे मुख़्तलिफ़ आहे, थोरो उन्हनि खे असां सम्झण जी कोशिशि कंदासीं, पोइ असां पंहिंजी गुफ़्तगू खे अॻियां था वधायूं। जेके हिन वक़्तु किताब ऐं मैगज़ीन अचनि पिया त उन किताब ऐं मैगज़ीन जो जेको माना मुख़्तसिर मुतालियो ई सही, पर आउं ॾिसंदो ज़रूरु आहियां त समाज में छा वहे वापरे पियो ऐं अदब ऐं तनक़ीद जे मैदान में कुझु शयूं कहिड़ियूं अचनि पियूं। त मां सम्झां थो त हिन वक़्तु जेको किताबु अचे सिंधी अदब में जाम पियो, पर उन जी क्वालिटी कंप्रोमाइज़ आहे। हिन वक़्तु सिंधी अदब में किताबु एतिरो पियो अचे जो तनक़ीद जो तरीक़ेकार बि इहो शुरू थो थिए जेको पहिरियों पैराग्राफ आहे त आउं फलाणे राइटर सां फलाणी बस में मिलियो हुउसि, पोइ असांजी हीअं ॾेठ वाइट थी, पोइ चकर थियो, पोइ कचहरी थी, पोइ हिते आयासीं, पोइ साईं जी शाइरीअ में तमामु ज़बरदस्त ॻाल्हियूं आहिनि, हीअ आहिनि। त यानी फ़क़ति मुअतरफ़ हुजणु ऐं फ़क़ति पंहिंजे ज़िंदगीअ जा हालात ॿुधाइणु ऐं कंहिं वाक़े जी ॻाल्हि ॿुधाइणु इहो को अदब या अदबी तनक़ीद न आहे। हा, अलबत्ता हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त आउं उन्हनि माण्हुनि खे डिस्करेज यानी उन्हनि खे आउं मायूस नथो करणु चाहियां जेके लिखनि पिया,
पर हिकिड़े पासे वरी इहा बि ॻाल्हि आहे त असांखे उन्हनि खे तकलीफ़ ॾियणु खपे। हिकिड़ी चुंडी असांखे पंहिंजे पाण खे या समाज में जेतिरा बि माण्हू आहिनि उन सभिनी खे हिकिड़ी हल्की चुंडी हणणु खपे त न असांखे कुझु वधीक वञणु खपे। जेकॾहिं हींअर लाड़ा ॾिसबा त उमूमन हर हिकु माण्हू जेको अदब सां वास्तो रखे थो उहो चाहे थो त मां साहिब किताब हुजां। पर साईं साहिब किताब हुजणु माना किताब उहो हूंदो आहे जेको सदियूं ज़िंदह रहंदो आहे, साहिब किताब खे बि ज़िंदह रखंदो आहे। किताब उहा शइ आहे जेको मज़हबनि खे बि ज़िंदह रखे थो। किताब उहा शइ आहे जेका क़ौमुनि खे बि ज़िंदह रखे थी। त हाणे अहिड़ो किताब जेको मज़हबनि खे ज़िंदह रखे थो, अहिड़ो किताब जेको क़ौमुनि खे ज़िंदह रखे थो, अहिड़ो किताब जेको मुस्तक़बिल खे तब्दील करे सघे थो, किताब चइबो ई उनखे आहे। बाक़ी जेके हूंदा आहिनि उहे पना हूंदा आहिनि। त पोइ जेकॾहिं अहिड़ा पना जेके ईअं हुजनि त पोइ उन्हनि जे लाइ सूफ़ी शाइर चवंदा आहिनि इल्मो बस करी हो यार। बाक़ी जेके हक़ीक़ी माना में किताब हूंदा आहिनि उहे तमामु घटि आहिनि। सिंधी अदब में किताब जेको आहे उहो जाम अचे पियो, मैगज़ीन जाम अचे पियो, पर उन्हनि में ॻर तमामु घटि आहे। नतीजो छो ईअं आहे त हर हिक खे साहिब किताब थियण जो, जल्दी मशहूरु थियण जो, जल्दी साहिब किताब थियण जो शौक़ु ॾाढो आहे। पर उन जॻह ते मुशाहिदो ऐं महिनत ऐं वधीक मुतालियो, क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी तौर ते जेके किताब अचनि था उन्हनि जो मुतालियो, उन्हनि जा जेके लाड़ा आहिनि तनक़ीदी हुजनि या अदबी या तख़लीक़ी लाड़ा हुजनि उन्हनि ॾांहुं तवजह ॾियण जो इहा खोट आहे। उन खोट जे बुनियाद ते जेके किताब ऐं मैगज़ीन अचनि पिया उहे समाज खे ओतिरो ॾेई कोन था सघनि। त मां चवंदुसि त जेकॾहिं असां लिखूं था त 10 दफ़ा उन ते वरी असां महिनत कयूं। मिल्टन जहिड़ो माण्हू 17 दफ़ा हिकु मज़मून ते सोचींदो हो, हिकु शेर जे पिछे 17 दफ़ा। त जेकॾहिं मिल्टन हिकु लिखण ते, हिकिड़ी लिखणीअ ते 17 दफ़ा सोचे थो त असांखे भला 17 दफ़ा न त 7 दफ़ा हिकिड़ी शइ ते सोचणु खपे। उन सोच खां पोइ, उन मुताले खां पोइ, उन मुशाहिदे खां पोइ, उन दर्द ऐं पीड़ा खां पोइ जेका तख़लीक़ या तख़य्युल या तनक़ीद ईंदी उहा यकीनन असांजे समाज लाइ काराइती साबित थींदी। त सिंधी अदब में हिन वक़्तु जल्दी मशहूरी माण्हू ऐं आसानीअ सां किताब लिखणु, पंहिंजे ई ॻाल्हियुनि ते ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते या ख़्वाहिशुनि ते किताब लिखणु, त मुंहिंजे सम्झ में इहो ख़्वाहिशी किताब थींदो। असांजो उहो जेको किताब जी असली माना आहे उहो हासिलु नथो करे सघे। हींअर मूंखे तव्हांजी ॻाल्हियुनि मां इहो महसूसु पियो थिए शौकत साहब त असां वटि हिकिड़ो माण्हू जेको लिखे थो उहो घणो मुतालियो नथो करे। मुताले खां बग़ैर जेको आहे सो सिर्फ़ु जेका शइ हुनखे सम्झ में अचे थी ऐं शख़्सी जेके हुनजा तजुर्बा आहिनि उन्हनि जे मुताबिक़ हू जेकॾहिं लिखणु थो चाहे त उहो साहिब किताब थो थी वञे हलियो। इहा हक़ीक़त बि आहे। पर हाणे आउं तव्हांखां इहो थी पुछण जी जसारत कयां त मूंखे ॿुधायो त तनक़ीद जी अदब में केतिरी अहमियत आहे ऐं असां वटि सिंधी अदब में तनक़ीद थिए थी, कहिड़े नोयत जी थी थिए, या जेको आहे सो अदब में असां वटि जेको आहे सो तनक़ीद नज़र ई कोन थी अचे। तव्हां कीअं था चओ हुनखे? जंहिं तरफ़ सिंधी अदब में घटि तवजो ॾिनो वियो आहे उहा तनक़ीद आहे। जंहिं तरफ़ सिंधी अदब में तमामु वधीक तवजो ॾिनो वियो आहे उहा शाइरी आहे। ऐं तनक़ीद सां गॾोगॾु उहा अदबी तारीख़ हुजे, तनक़ीदी तारीख़ हुजे या ईअं ई सियासी ऐं समाजी तारीख़ हुजे, उन ॾांहुं बि असांजी अदम दिलचस्पी आहे। त तनक़ीद जी एतिरी ज़रूरत आहे, जीअं अंग्रेज़ी अदब में मैथ्यू आर्नल्ड लिखंदो हो, चिज़ल यानी रंदे जी, जेका रंदे जी ज़रूरत हिकु काठ खे हूंदी आहे सिधो ऐं सौंकण जे लाइ, हिकु ख़ूबसूरत का आर्टिकल या शइ बनाइण जे लाइ। त जीअं रंधे जी ज़रूरत पवंदी आहे ऐं रंधो यानी यकीनन जीअं बिटाई चयो आहे त मूंखे मूं प्रिन चाढ़े विधो चीअं, त यानी उन दर्द मां जॾहिं काठ गुज़रंदो आहे त काठ हसीन थींदो आहे। त तनक़ीद जॾहिं अदब में ईंदी त उहा इन रंधे वांगुरु कमु कंदी आहे। उहा जॾहिं हिकु लेखक खे तनक़ीदी बुनियादनि ते तकलीफ़ न ॾींदी, जंहिंखे माण्हू चवंदा आहिनि त साईं मायूस करण जी ज़रूरत न आहे, सदाईं हिमथाइणु खपे। त हिमथाइणु ऐं ग़लति तारीफ़ करण में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। त असांखे हिमथाइण जी सही माना वठणु खपे त उहा हिमथाइणु छा थींदो आहे, यानी कंहिंखे मायूस करणु बि हिमथाइणु आहे। मायूस करण जो मतिलबु इहो आहे त कंहिंखे पंहिंजी हक़ीक़त यादि ॾियारणु, कंहिं किताब खे पंहिंजी हक़ीक़त जी जॻह ते रखणु, इन खे तनक़ीद चइबो आहे। तनक़ीद खे अंग्रेज़ी तनक़ीद निगारीअ में जजमेंट चइबो आहे, यानी फ़ैसिलो चइबो आहे। फ़ैसिलो जेकॾहिं अरबीअ में वठिबो त उनखे चइबो आहे निसफ़, यानी शयुनि खे अधो अधु करे टोड़णु, सच ऐं ग़लति, हक़ीक़त ऐं ग़लति, सुठी ऐं ख़राबु खे बराबरि बुनियादनि ते अलॻि करण खे फ़ैसिलो चइबो आहे। तनक़ीद जो मक़सदु या माना फ़ैसिलो आहे। तनक़ीद जी माना जजमेंट आहे। जजमेंट यानी उन जेको पीस ऑफ राइटिंग आहे उन जी हक़ीक़त जी जॻह ते, यानी जजमेंट माना इंसाफ़,
यानी कंहिं तख़लीक़ खे पंहिंजे इंसाफ़ वारी जॻह ते रखण खे तनक़ीद चइबो आहे। त इहा जेकॾहिं असां तख़लीक़ वारी शइ खे इंसाफ़ वारी जॻह ते नथा रखूं, नतीजनि नाइंसाफ़ी छा हूंदी आहे? नाइंसाफ़ी जी वसफ़ ई इहा आहे त जेका शइ जंहिं जाइ जी लाइक़ु हुजे उन जाइ ते न रखण खे नाइंसाफ़ी चइबो आहे। यानी तख़लीक़ खे तनक़ीद जी एतिरी ज़रूरत आहे जेतिरो हिकु तख़लीक़ी शहपारे खे रंधे जी ज़रूरत हूंदी आहे, कंहिं सिधी या सवारण जे हथियार जी ज़रूरत हूंदी आहे, त उन सवारण जी शइ खे असीं तनक़ीद चवंदा आहियूं। त तनक़ीद तख़लीक़ लाइ हिकिड़ी इंतिहाई अणटर जीअं चइजे उहा ज़रूरी आहे। जंहिं समाज में तनक़ीद न हूंदी, उहा अदबी हुजे, समाजी या सियासी तनक़ीद, जेकॾहिं तनक़ीद जो मतिलबु हूंदो आहे ॿियनि लफ़्ज़नि में इंसाफ़ करणु, शइ खे अलॻि अलॻि टोड़णु, तमीज़ करणु, ग़लति ऐं सही खे अलॻि करणु, जेका शइ जंहिं लेवल जी हक़दार हुजे उन हक़ ते पहुचाइणु, इन सभु शइ खे यानी तनक़ीद ॿिन्ही शयुनि ते हूंदी आहे। तारीफ़ यानी एप्रिसिएशन बि हूंदी आहे, डेप्रिसिएशन बि हूंदी आहे। इन खे तनक़ीद असीं चवंदा आहियूं। त तनक़ीद जंहिं समाज में जिते वधी विझी आहे उते जो अदब वधीक ई तख़लीक़ वारो थियो आहे। जेकॾहिं असां बैन अक़वामी तौर ते ॾिसंदासीं त 16वीं सदीअ खां पोइ जेकॾहिं अंग्रेज़ आहिनि, शेक्सपियर जे बारे में बि को तनक़ीद निगार ईअं थो चए त यार हीअ त कल्ह जो कांव आहे जेको उॾामंदे असांखे नज़र थो अचे। त शेक्सपियर जे नाले में जेकॾहिं नक़ाद इहे था चवनि, या टी.एस. एलियट जॾहिं शेक्सपियर ते तनक़ीद करे थो त एलियट चवे थो त भई जॾहिं शेक्सपियर आहे इहो त हिकिड़े क़िस्म जो फ्रेब आहे, या हुनजे हेमलेट ते अचे थो त उनखे हू चए थो त इहो हिकिड़ो फ्रेब आहे, इहो मोनालिज़ा जे मुर्क वांगुरु। तनक़ीद जो अंदाज़ त ॾिसो, चए थो त शेक्सपियर जो हेमलेट मोनालिज़ा जे मुर्क वांगुरु फ्रेब आहे। यानी हिक ई जुमिले में हू मोनालिज़ा जे मुर्क खे फ्रेब थो चवे त शेक्सपियर जे हेमलेट खे फ्रेब थो चवे। त तनक़ीद उनजे करे ई शेक्सपियर जहिड़ा माण्हू बि निकिता, बेकन जहिड़ा माण्हू बि निकिता, ऐं अॻिते हली अंग्रेज़ी अदब में अञा ताईं जेका तनक़ीद थिए थी उन में तनक़ीद रुॻो फ़क़ति इहा न पर तख़लीक़ी तनक़ीद बि थियणु लॻी। या इस्तलाह आया, नयूं शयूं आयूं, नयूं वसफ़ूं आयूं, नवां लाड़ा आया, ऐं उन सां गॾोगॾु तनक़ीद रुॻो एतिरी कोन, उहा तनक़ीद हुननि जी एतिरी वधी जेका मेडिकल साइंस ताईं हली वई, साइकोलॉजिकल साइंस ताईं हली वई। तनक़ीद खे साइंस सां मिलाए माण्हू जे किरदार जी वधीक असेसमेंट थियणु थिए थी। अदब जो वास्तो माण्हूअ सां आहे। त इहे सभु शयूं तॾहिं थियूं पैदा थियनि जॾहिं हिकिड़ो तनक़ीद जो मैदान में हुजणु ज़रूरी आहे। उनखां पोइ ई हिकिड़ो अदब सही नमूने जो सिरजे थो, छो जो उनजो मतिलबु आहे सच ॻोल्हणु, माण्हूअ खे सही तरीक़े सां डिफाइन करणु, उन्हनि खे ट्रेंड्स ॾियणु। इहो शइ तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं तनक़ीद हुजे। हाणे हींअर तव्हां चयो त एलियट जेको आहे सो शेक्सपियर जे लाइ चयो थो त उहो हिकिड़ो उनजो हेमलेट जेको आहे उहो फ्रेब आहे, या जीअं मोनालिज़ा जी मुर्क जेका आहे सो फ्रेब आहे। पर असांजे सोसाइटी में या असांजे सिंधी समाज में जॾहिं असां भिटाई जो जेको आहे सो कलाम था खणूं, उन ते केरु ॻाल्हाए थो या तनक़ीदी जेको आहे सो मौक़िफ़ थो रखे, या शेख हयाज़ जे लाइ जेकॾहिं को तनक़ीदी मौक़िफ़ थो रखे, त उन ते उनजो हिकिड़ो ख़ासि जेको आहे सो फॉलोअर ग्रुप आहे उनखे चिड़ थी वठे, या थी सघे थो त उहे जेके तनक़ीदी मौक़िफ़ रखण वारा हुजनि उहे बि कंहिं तरीक़े सां पंहिंजी तनक़ीद में जेके आहिनि से तनक़ीदी जेके स्टैंडर्ड्स आहिनि उन ते पूरा न रहंदा हुजनि। पर छा असांखे पंहिंजनि वॾनि वॾनि शाइरनि खे उन्हनि ते बि तनक़ीद करणु खपे, या असांखे उनखे अवॉइड करणु खपे? असांखे सभ खां पहिरीं जेको समाज खे सम्झाइणो आहे त तनक़ीद आहे छा। जेसि ताईं हिकिड़ी ॻाल्हि रिवायती जुमिले में जेको नक़ाद असां वटि पैदा थिए थो उहो गिला खे तनक़ीद थो चवे, या नुक्स खे तनक़ीद थो चवे। त जेकॾहिं कंहिं माण्हूअ जी गिला ऐं नुक्स कबो त समाज में रिएक्शन ईंदो। ॿी ॻाल्हि आहे त तनक़ीद जी मुतवाज़न वसफ़, तनक़ीद जो हिकिड़ो जाइज़ अंदाज़, उहो जेसि ताईं न आहे, छो जो शाइर ख़ुदि नक़ाद हूंदो आहे, उहो तख़लीक़ी नक़ाद हूंदो आहे। शाइर बि समाज ते तख़लीक़ी तनक़ीद कंदो आहे। उहा तख़लीक़ी तनक़ीद सम्झो कीअं, हाणे भिटाई ते जेकॾहिं ॻाल्हायूं था त भिटाई ख़ुदि पहिरियां नक़ाद आहे, पोइ शाइर आहे। जेको सुठो नक़ाद आहे उहो ई सुठो शाइर आहे। मिसाल समाज ते भिटाई तनक़ीद थो करे, जे भाई जोगी थियां त मुंहं में मुंडरा पाए, कननि कीन विञायो जो कोड़े ककर विधाए, छॾ शालूं पाए चमड़ा जुती तो न जुगाए, त सामीअड़ा संध्याए घुर वटि गिला न थिए। तनक़ीद जो अंदाज़ जोगिन ते थो करे। सभु माण्हू जोगिन, भिटाई हिकिड़े पासे जोगिन ते सुर थो चए, हिकिड़े पासे जोगिन खे तनक़ीद जो निशानो थो बनाए। तनक़ीद कहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ सां थो करे, जे भाई जोगी थियां त मुंहं खे सिब। जेका समाज में तक़रीब पैदा कंदी आहे उहा गैर सालिम ज़बान कंदी आहे। सालिम ज़बान तक़रीब पैदा न कंदी आहे, सालिम ज़बान तइमीर कंदी आहे। जॾहिं गैर सालिम ज़बान माण्हूअ जी हूंदी आहे त जोगी थियण जे लाइ पहिरीं उन ज़बान खे मुंडरा पाए
हीअ जेके कननि में वालियूं पाईंदो तूं ज़ुबान ते हिन चपनि में पाए, कननि त कॾहिं बि तकरीब कान कई आहे। तूं कननि खे चीरी वेठो, तूं कननि खे तूं वेठो सुराख कढी, त उन खां बहितर आहे तूं चपनि खे सुराख करे ज़ुबान खे सालिम बनाए। जे भाई जोगी थी आहे त मुंहं में मुंडरा पाए, इहा तनक़ीद जो अंदाज़ आहे। ॾिसो केॾो कंस्ट्रक्टिव तनक़ीद जो अंदाज़ आहे। त यानी समाज खे पहिरियां असांखे तनक़ीद सम्झाइणी पवंदी, प्लस में जेको असांजो अदबी क्लास आहे उनखे तनक़ीद ते वधीक तवजो ॾियणो पवंदो त एक्चुअली तनक़ीद हक़ीक़त में आहे छा। ऐं तनक़ीद ॾिसो, तनक़ीद निगारी आहे, यानी तनक़ीद ख़ुदि हिकिड़ो आर्ट आहे। जजमेंट सां गॾु, फ़ैसिले सां गॾु, नतीजनि सां गॾु हिकिड़ो ख़ुदि हुनुरु आहे। यानी उहो कहिड़े हुनर सां तनक़ीद पेश करणु खपे जो माण्हू असांखे, जीअं गौतम बुद्ध हिकिड़ो जुमिलो चयो आहे, ॾाढो ख़ूबसूरत जुमिलो चयो आहे। ॾिसो इहे सभु समाजी तनक़ीद आहिनि। बुद्ध चवे थो त ज़िंदगी ईअं गुज़ारिजे जीअं गुल मां माखीअ जी मख रस चुसींदी आहे। गुल खे कॾहिं बि तव्हां महसूसु कयो हुजे त माखीअ जी मख खां गुल खे नुक़्स ॾींदी आहे, को नुक़सानु ॾींदी आहे, त ईअं रस बि कढे थी ऐं पंहिंजी ज़िंदगी बि जीए थी। त तव्हां ज़िंदगी ईअं जियो जीअं माखीअ जी मख गुल मां रस करे माखी ॾींदी आहे, ईअं ज़िंदगी जियो जो कंहिंखे नुक़सानु न पहुचे। हाणे यानी कंहिंजी पर्सनैलिटी खे, कंहिंजी फिगर खे, कंहिंजे माण्हूअ खे निशानू बनाइण खे तनक़ीद कोन चइबो आहे। जेकॾहिं को माण्हू भिटाईअ खे निशानू थो बनाए पंहिंजे मशहूरीअ जे करे, पंहिंजी हैसियत जमाइण जे करे, त अहिड़ी तनक़ीद खां आउं सभिनी खे पाण समेत जेके बि असांजा माण्हू आहिनि, असां सभिनी खे इन खां पासे, उनखे गुस्ताखी चइबो आहे, उनखे गिला चइबो आहे, तनक़ीद कोन चइबो आहे। तनक़ीद हिकिड़ी जजमेंट आहे, हिकु फ़ैसिलो आहे, हिकिड़ो इंसाफ़ आहे, हिकिड़ी अमानत आहे। उन अमानत खे अहिड़े अंदाज़ सां, वरी हुनुरु आहे, आर्ट आहे, निगारी आहे, त उनखे अहिड़ी निगारी करे पेश करणु खपे जो कंहिंजी दिलाज़ारी ऐं इहे शयूं बि न थियणु खपनि, सवाइ इल्मी सघ जे उनजो ॿियो को मक़सदु न हुजे। तनक़ीद ज़रूरु जंहिं ते बि थिए अचे, तनक़ीद निगारी जो मतिलबु एप्रिसिएशन बि हूंदो आहे, यानी कंहिंजी क़दुरदानी करणु। तनक़ीद जो हिकिड़ो मक़सदु क़दुरदानी। त भिटाई ते तनक़ीद यानी भिटाई जी क़दुरदानी छो न थियणु खपे? भिटाई जे बेतनि खे डीकंस्ट्रक्ट छो न करणु खपे? भिटाई जे बेतनि खे सही नमूने सां वाज़े उनजी तशरीह छो न, तशरीही तनक़ीद बि थींदी आहे। ऐं उन जा मुख़्तलिफ़ इंटरनेशनल लेवल ते कंपेरेटिव तक़ाबली तनक़ीद बि थींदी आहे। त भिटाई खे जेतिरा सुठा त नक़ाद मिलंदा, अयाद खे जेतिरा सुठा नक़ाद मिलंदा, समाज में जेतिरा सुठा नक़ाद हूंदा, इन जो मतिलबु आहे त समाज वटि तइमीरी सोच जी सघ उहा ॿीणी थींदी। तनक़ीद जा ॿीणा फ़ाइदा आहिनि। त इन अंदाज़ सां जेकॾहिं तनक़ीद थिए त उनजी वेलकम करणु खपे। असांखे यकीननि गुस्ताखी ऐं गिला खां पासो करणु खपे, उनखे तनक़ीद न चवणु खपे। तनक़ीद माना क़दुरदानी। त अदबी शहपारे जी क़दुरदानी खे तनक़ीद चइबो आहे। अहिड़ी तनक़ीद खे असांजे समाज में वेलकम बि करणु खपे, भलीकार बि चवणु खपे, उन जे लाइ दिलि ऐं दिमाग़ खे ओतिरो वेकिरो बि करणु खपे ऐं पाण खे उॾां तवजो बि उन अंदाज़ सां ॾियणु खपे। नाज़रीन, शौकत साहब असांखे तनक़ीद जे बारे में तफ़सीली आगाही ॾिनी त तनक़ीद हक़ीक़त में छा आहे, ऐं जॾहिं असां तनक़ीद में जेको आहे सो बायस था थियूं या असां पंहिंजी का नफ़रत जो इज़हार था कयूं, त यकीनन उन सां समाज में उन माण्हू जे लाइ जेको आहे सो नापसंदीदगी बि पैदा थी थिए, ऐं असां पाण में जेको आहे सो हिकिड़ो अणवणंदड़ जेको आहे सो बहस शुरू था करे छॾियूं ऐं समाज में हिकिड़ो टकराव थो पैदा थिए। बहितर आहे त असांखे तनक़ीद जे हक़ीक़त खे सम्झणु खपे, उन जे स्टैंडर्ड्स खे जेको आहे सम्झणु खपे, ऐं इहा ॼाण हासिलु करणु खपे त हक़ीक़ी तनक़ीद जेका आहे उन जा मयार कहिड़ा थींदा आहिनि। उन ते जेकॾहिं असां कंहिं वॾे खां वॾे अदीब या शाइर ते जेकॾहिं तनक़ीद कयूं था त यकीनन उहो हिकिड़ो तख़लीक़ी पासो हूंदो उन माण्हू जे लाइ, उन शाइर जे लाइ, उन अदीब जे लाइ। अॼु असां पंहिंजी हिन वेहक में शौकत ॼण साहिब खां इन तनक़ीद जे बारे में या इल्म ऐं अदब जे बारे में जेको असां थोरी घणी जेका असां मालूमात हासिलु कई। उमेदु आहे त नेक्स्ट टाइम असीं वरी कंहिं अदीब सां, कंहिं शाइर सां तव्हांखे मिलाईंदासीं, वरी कंहिं नई जेको आहे सो मौज़ू ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। तेसिताईं अलाह वारी।